आमरी माग या आमरीअ जो दड़ो आमरीअ नाले ॻोठ में टिन दड़नि जी सूरत में दरियाए सिंध जे साॼे कप मोहन जे दड़े खां 150 किलोमीटर, हैदराबाद खां 100 किलोमीटर परे ऐं दरियाए सिंध मथां आमरीअ वारी पुल जे साॼे भर में मौजूद आहे। ही माग चाहन जे दड़े ऐं रनी कोट जे तक़रीबन विच वारे हिसे में अचे थो, जेको तक़रीबन 20 एकड़ एराज़ीअ ते पखिड़ियल मिटीअ जे नंढनि वॾनि दड़नि जी सूरत में अॼु बि मौजूद आहे। सभ खां अवल हिन दड़े जो ज़िक्र मिस्टर बिज़नेस 1884 में कयो। बाद में मुजमदार हिन दड़े जी 1929 में खोटराई कई। मुजमदार हिन दड़े जी ऊचाई तक़रीबन 40 फुट ॿुधाए थो, जॾहिं त उते ॿ दड़ा ॿिया बि मौजूद आहिनि जेके हिक ॿिए जे बिल्कुलु वेझो अॼु बि मौजूद आहिनि। हितां जे रवासिन दौलत जी तलाश में दड़े जे पाण मुरादो खोटराई कई, जंहिंसां हिन दड़े खे तमामु घणो नुक़सान पहुतो। मुजमदार हिन दड़े जी तरे ताणी खोटराई कई। दड़े जे मथां कचिन सुरनि जी वस्ती इस्लामी तर्ज़ सां भरियल हुई। ओलह पासे वारो दड़ो, जंहिंजी ऊचाई तक़रीबन 13 फुट खनि ॿुधाई वञे थी, जंहिंखे दड़ो नंबर 2 बि चयो वञे थो, जंहिंजे ओलह पासे पत्थर जे ज़माने जा कुझु पथरी औज़ार पिण मिलिया आहिनि। ही दड़ो 1834 में अंग्रेज़ बर्न पहिरियां मेंशन कयो आमरी ॻोठ जे नाले सां। उन खां पोइ हेनरी कज़न किताब लिखियो एंटीक्विटीज़ ऑफ सिंध, उन में मेंशन कयो तारीख़ी ॻोठ जे हवाले सां। उन खां पोइ जेका बाक़ाइदा खोटाई पहिरियों दफ़ो थी उहा 1929 में मजूमदार कई। मजूमदार जी खोटाई खां पोइ 1964 में जॉन मेरी कज़ाल खोटाई थी। हाणे इन्हनि ॿिन्ही खोटाइनि में इहो साबित थी वियो त ही माग मोहन जे दड़े खां पुराणी कल्चर रखे थो ऐं मोहन जे दड़े जे दौर खां हलंदो, उन खां बाद जे दौरनि खां हलंदो, आख़िर में अची झांगड़ कल्चर ते ख़तमु थिए थो। हिन आमरी ॻोठ जा शहर जा तालुकात जेके हुया बलूचिस्तान खां वठी करे सिंध जे बाक़ी ॻोठनि खां हुया, जिन में नासिन जो दड़ो अची थो वञे, नहुटो अची थो वञे, चाऊं जो दड़ो अची थो वञे ऐं थर जे हुन तरफ़ गुजरात में बि जेके पुराणी वसंदियूं आहिनि उन्हनि सां मुंहिंजा ख़ासा तालुकात आहिनि। दड़ो नंबर 2, जिथां हिजरी दौर जा औज़ार पिण मिलिया आहिनि, 50 फुट डिघो ऐं 12 फुट वेकिरो खॾो हणायो वियो। उन पहिरें खॾे जी 3 खां 5 फुटनि ताईं हेठि खोटराईअ मां पत्थर जे 3 भितियुनि जा निशान मिलिया आहिनि, जेकी कंहिं जॻह जे बुनियाद जा निशान लॻनि था। मिलियल ठिकरनि ते हल्के नासी रंग जो कलर चिटसाली थियल आहे। उन ई वड़ वारा ठिकर सिंधू तहज़ीब में ॼातल सुञातल आहिनि। इन ठिकरनि ते मछीअ जे छिलड़नि वारा चिट, गुल, ॿूटनि जा पन, लहरेदार लीकूं ऐं पखी वग़ैरह जा चिट चिटियल आहिनि। इन खां सवाइ ठिकर जो चरखो, ॾांद गाॾियुनि जा ठिकर जा सांचा, मणिया, पत्थर जे औज़ारनि जा पासाड़ा ऐं चिट सालनि ते थालियूं पिण मिलियूं आहिनि। इन खॾे जे 6 फुटनि जी ऊन्हाईअ ते खेसि कारे मिटीअ सां रंगियल जेको ठकराठो मिलियो सो चिटियल हुयो ऐं अॻ में किथे बि सिंधू तहज़ीब में अहिड़ो ठिकर न मिलियो आहे। हिन दड़े मां मिलियल थांव चिटसाली ऐं तिर्ज़ में ॾखण हिंदुस्तान ऐं उत्तर बलोचिस्तान जे पेराणो या गुंडियाणो या मुगल गुंडियाणे जे थांवनि सां हिक जहिड़ाई रखनि था। खां बाद में 1959 में फ्रेंच माहिर आमिरीअ जी खोटाई कई। 1959 खां 1962 ताणी ही खोटाई हली, जेका मशहूर आर्कियोलॉजिस्ट कज़ाल जी सरबराहीअ में खोटाई कई वई, जेका 2 जुल्दनि में छपियल आहे। हिक जुल्द में रिपोर्ट ऐं ॿिए जुल्द में नक्शा, खाका ऐं तस्वीरूं ॾिनल आहिनि। रिपोर्ट में चयो वियो आहे त हिते 5 दौर मिलिया आहिनि, जिन मां
हिक खां चौथे दौर ताईं तारीख़ खां अॻु जी तहज़ीब जा निशान आहिनि ऐं पंजो दौर तारीख़ी दौर जा निशान ॾेखारे थो। माॻ जी खुटाई थी रही आहे। हिन माॻ में कुल 3 अहम दड़ा आहिनि, जंहिंमें A, B ऐं C। हिन वक़्तु जंहिं दड़े ते कमु हली रहियो आहे इहो माउंट C आहे, यानी 3 नंबर दड़ो, जंहिं ते हिन दड़े जी खुटाई थिए पई। ऐं जेको मटीरियल मिले पियो, जंहिंमें सरफेस ते तव्हां ॾिसंदव कि कुझु अछे रंग जे पथरनि जा ढिग, जिते क़बरूं आहिनि जेके नए दौर जूं आहिनि, हाणे जूं आहिनि। बाक़ी हिन खां हेठि कल्चरल माउंट मिले पियो जंहिं ते कमु हली रहियो आहे। ऐं मटीरियल तव्हां ॾिसी रहिया आहियो जेको खुटाई दौरान असांखे मिलियो आहे। हिते ठिकर ऐं सिप जूं चूड़ियूं बि मिलियूं आहिनि। हिते जे बुनियाद में पत्थर इस्तेमाल थियल आहे, उहो कटियल हालत में वारीअ सां गॾु इस्तेमाल थियल आहे। थी सघे थो त इहा कंहिं मज़हबी इमारत जी भित हुजे। खोटाईअ मां इहो साबित थियो आहे त सफ़ा मथियों तहो इस्लामी दौर जे विलार जो तहो आहे। उतां काशी ऐं सांचे वारा थावनि जो ठिकराठो मिलियो आहे, जेको हिंदुस्तान, पाकिस्तान ऐं ॿियनि इस्लामी मुल्कनि जे माॻनि जहिड़ो पिणु आहे। इहे दावतूं घणो करे कचिन सिरुनि जूं बातरतीब आहिनि। उन्हनि में 10 फुटनि जी वेकिरी भित काफ़ी ध्यानु छिकाईंदड़ आहे, जंहिंजो बुनियाद पत्थर जो आहे। मुमकिन आहे त हीअ भित सिंधु दरियाह जे पाणी खे रोकण लाइ ठाही वई हुजे। हिते हल्की गुलाबी लय ते कारे चिटनि सां गॾु पोएं दौर जो हड़ापाई ठिकर बि रिलियल आहे। ही ठिकर कंहिं तरह पकी हड़ापाई दौर जे ठिकर सां मुशाबत नथो करे सघिजे, छाकाणि त उहो ठिकर हड़ापाई दौर जे पोएं ज़माने याने झुकर या चांहि जे दड़े जे मथे तह मां मिलियो आहे, जेको सिंधु सभ्यता जे पोएं दौर ॾांहुं वाज़िह इशारो करे थो। हिन ज़माने जा कुझु ख़ासि चित्र, ॼारियूं ऐं ॿूटा झुकर जे ज़माने वारा ठिकराठे जा आहिनि। ऐं हड़ापाई तह जे हेठां पक्को सिंधु सभ्यता जे दौर वारो तहो आहे, छाकाणि त उतां वारो ठिकर ॻाढ़ी लय ते कारे रंग सां चिटियल आहे, जेको सिंधु तहज़ीब में ॼातल सुञातल हूंदो आहे। हिन ठिकरनि ते साॻिया चिट चिटियल आहिनि, जेके मोहन जे दड़े जे ओज वारे दौर मां पिणु मिलिया आहिनि, ऐं जेके सिरूं इस्तेमाल थियूं आहिनि उहे बि तक़रीबन साॻियूं ई आहिनि। 1962 खां बाद में 2020 में शाह अब्दुल लतीफ यूनिवर्सिटी खैरपुर जे आर्कियोलॉजी शोबे जे चेयरमैन प्रोफेसर डॉक्टर कासिद मलाह जी निगरानीअ में सिंध गवर्नमेंट जे ताउन सां वरी ॿीहर हिन दड़े जी खोटाई शुरू कई वई आहे, जेका अॼु बि जारी आहे। खैरपुर जी स्टूडेंट आहियां ऐं असां हिते रिसर्च प्रोजेक्ट ते आया आहियूं आमरी में। ॾिसूं था वधीक छा थी हिस्ट्री ऐं छा थी नॉलेज मिले असांखे पंहिंजे टीचर्स जे थ्रू ऐं एक्सक्यूवेशन जे थ्रू। बाक़ी रही ॻाल्हि एक्सक्यूवेशन जी, त असांखे काफ़ी कुझु टीचर्स सेखारे रहिया आहिनि, नयूं नयूं शयूं सिखण लाइ थी मिलनि ऐं नयूं नयूं शयूं ॾिसण लाइ थी मिलनि। हाणे अॻिते ख़बर पवंदी त छा आहे। 2020 में थियल खोटाईअ मां हिन वक़्त ताईं का वॾी अॻ भराई त न थी आहे, मगर मथाशिरे खां मुख़्तलिफ़ कलरनि जूं ठिकरियूं ऐं हल्के नासी कलर जी मिटी हथे आई आहे, छाकाणि त हीअ खोटाई अञा मथाशिरे खां सिर्फ़ ऐं सिर्फ़ 6 खां 7 इंच हेठि थी सघी आहे ऐं माज़ीअ जे हिन ॻोठ जा अवाइली दौर अञा हेठि दफ़न थियल आहिनि। इहो बि मुमकिन आहे त तरे ताईं खोटाईअ मां घणो कुझु मिली सघे, जंहिंजी उमेद पिणु कई वञे थी। जेकॾहिं माज़ीअ जे हिन दफ़न थियल दड़े या ॻोठ जी तरे ताईं खोटाई कई वई त इहो मुमकिन आहे त ख़बर पइजी सघे थी त हिन शहर या दड़े जा कंहिं कंहिं सां राब्ता रहिया ऐं हिन दड़े जो दुनिया जे कहिड़नि शहरनि सां वंहिंज वापारु रहियो। ऐं हा, इहा ख़बर पिणु पइजी सघे थी त हिन दड़े जे माण्हुनि दरियाए सिंध खे वापार ख़ातिर किथे किथे ऐं कीअं इस्तेमालु कयो। ही तारीख़ी माॻ चयो वञे थो त मोहन जे दड़े खां बि अॻ जो पासो माॻ आहे।
इंडस वैली सिविलाइजेशन जेको उनजो वजूद पियो आहे उनजो वजूद सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु आहे इंडस रिवर जे करे। इंडस रिवर जे जेको आहे सो ॿिन्हिनि कपरनि ते असांजा तारीख़ी माॻ मौजूदु आहिनि, जंहिंमें मोहन जो दड़ो बि मशहूरु आहे, लाखियुनि जो दड़ो मशहूरु आहे, आमिरीअ जो माॻ बि मशहूरु आहे। ऐं इन खां अलावा तमामु ॿिया घणा माॻ आहिनि जेके असांजे आम पब्लिक ताणी जेको आहे सो उहे उन्हनि जी जेका अवेयरनेस न हुजण जे करे उहा उते न पहुची सघी आहे। मगर सच इहो आहे त इंडस वैली सिविलाइजेशन जा असां वटि हर ज़िले में ॿ टे जेको आहे सो माॻ मौजूदु आहिनि। आमिरीअ जो दड़ो तमामु हिकु पुराणो तारीख़ी जेको आहे सो माॻ आहे जेको 1885 खां जेको आहे सो उजागर थियो आहे ऐं आहिस्ता आहिस्ता पहिरियों दफ़ो हुनजो 1929 में कोटराई थी, बाद में जेको आहे सो 1959 खां 62 ताणी जेको आहे सो हुनजी कोटराई थी ऐं हाणे जेको आहे सो वरी 2020 में हुनजी जेको आहे सो कोटराई हले थी पई। हाणे सिर्फ़ु असांखे इहा शइ ॾिसणी आहे त जेका मोहन जे दड़े ऐं आमिरीअ जे दड़े जो जेको पाण में तालुकात आहिनि उहे केतिरा हुया, उन्हनि जो वहन जो वापारु कंहिंसां थींदो हुयो, उन्हनि जा तालुकात जेको आहे सो कंहिंसां हुया। उन सभिनी मां जेका हैरत जी ॻाल्हि मुंहिंजे लाइ आहे ख़ासि तौर ते उहा इहा ई आहे त जेको खीसर जबल आहे उनजो जेको आख़िरी छेड़ो सेवण खां क्रॉस करे थो वञे, जंहिंखे भॻे टोड़े जा जबल चवंदा आहियूं, उन भॻे टोड़े जे जबल में असांखे जेको नज़र अचनि था त हिकिड़ो ॿ केव नज़र अचनि था पिया ऐं उन केव जे अंदरि उन गार जे अंदरि इंसानी वसंदनि जा कुझु उहिञाण बि जेको आहे सो मिलनि था पिया। इहो बि मुमकिन थी सघे थो, ऐं पक सां नथो चई सघां, मगर इन पॉइंट ते कुझु रिसर्च जी ऐं तहक़ीक़ जी ज़रूरत आहे। त मुमकिन थी सघे थो त जेके इहे आमिरी माॻ जा जेके रहवासी हुया इन गारनि सां त उन्हनि जो तालुक़ु कोन हुयो, त मुमकिन थी सघे थो त बाद में इहे ई माण्हू वरी जेको आहे असांजे मैदानी इलाइक़नि में आया आहिनि, छाकाणि त इंडस रिवर जेको आहे उन जे जियापे जो हिकिड़ो जेको आहे सो कारण हुयो ऐं उन जे कारण जे ई करे जेके असांजा इंडस सिविलाइजेशन जा मुख़्तलिफ़ माॻ आहिनि, जेके अॼुकल्ह जंहिंखे दड़ो चऊं था, जेके विसारियल शहर आहिनि, जा दॿियल शहर आहिनि, उहे अक्सर करे असांखे इंडस रिवर जे साॼे ऐं खाॿे कपरनि ते जेको आहे सो मिलनि था पिया। सो असां उमेद कयूं था त हिन जेको आहे सो ताज़ी कोटराईअ मां असांजे लाइ कुझु नयूं शयूं मिलंदियूं जंहिंजी असां उमेद करे कयूं था पिया।